साईं माण्हू त ईद मल्हाईंदा। पोइ असांजो कहिड़ो घोड़ो मरी वियो आहे, असां धमाके सां ईद कंदासीं। ओ वत पट जीव्या माण्हू वठ जीव्या है मुझो यार दिसी ओ मोला जाने मुझो यार दिसी जेकी टोकिन प्या लजी अज मुबारक आज मुबारक वञो वञी तव्हां ईद कयो ईद भला तूं छो न करी थो केरी ॿुधायो ईद कयां मुंहिंजे सहारे मां त कीअं पियो तिन लथिया सर अञा वञो वञो हलिया वञो थाड़ीलू अखियूं हुयूं हुन यार जुअला ॻाल्हियूं कयां मां कहिड़ियूं दिलदार जुअला। ब्रेकिंग न्यूज़। हैदराबाद शहर में ईद की शॉपिंग लाइ ज़ाल मुड़स का पैसा घुरिया, मुड़स इनकार कयो, ज़ाल कावड़ में अची लठू हणी मुड़स जी बाह भञी छॾी। अरे बोड़ा यो 10,000 त ॾींदा ईद जी शॉपिंग क्या? हाँ हाँ हे वठ बोड़ी 10,000 ॿिया बि खपनी त मूंखे ॿुधा जाए। तुझे प्यार सिर झुकाए छॾियो न त झुकण जहिड़ो मां कोन तुझे प्यार सिर झुकाए छॾियो तुझे प्यार सिर झुकाए छॾियो। चई तुझी जगह कोई नथो वठी सके, चयोमांस हल कूड़ा मार पोए। हाँ हकीकत या तो सा मोहब्बत या इहा हकीकत या तो सा मोहब्बत या इहा। ख़बर थई त कामरेड आहियां, सोचे समझी मोहब्बत जो इज़हार कर। जवानी खां पहिरियां लाश मिलंदई, जे क़बूल थई त प्यार कर। मत नजर के जी लगई जान मुझी दिल रुबा कारो धागो पाए कारो धागो पाए कारो धागो पाए। जॾहिं मूंखे इन इलाइक़े में तू ही होशियार तो लगे। एक दरिया में बेड़ो आ, उन बेड़े में आसिफ ज़रदारी भी वेठो आ, इमरान खान भी वेठो आ ऐं नवाज शरीफ भी वेठो आ। इहो बेड़ो जो कल्ची थे केर बचंदो? पाकिस्तान। आपको ज्यादा दिल आपका किसके रवैये ने तोड़ा है? ऐसा दिल रखते नहीं है कि टूटेगा।